सरदार शाह साहब मीरपुर ख़ास जी ॼाणी फहमीदा लिगारी जंहिं आपघात कयो उहो हिकिड़ो उस्ताद बि निकितो प्रोफेसर बि निकितो तव्हां उनखे शायदि मुअतल कयो आहे या सस्पेंड कयो आहे पर इहा खाते खे ख़बर न हुई त हुन वटि ॿ नौकरियूं हुयूं इहो छा आहे? न उहो असल में मोहम्मदी मेडिकल कॉलेज यूनिवर्सिटी जो डिफरेंट आहे एडमिनिस्ट्रेशन आहे। असां वटि ही टीचिंग जी टेस्ट पास कई हूंदी लास्ट में जेका हाणे 2-3 साल थिया आहिनि जेका टेस्ट शुरूआत थी IBA टीचर्स जी त ही उन में आयु असां वटि उन वक़्त में डेटाबेस में उहो यूनिवर्सिटी जो कमु आहे त फर्स्ट जॉब असां वटि हुई सेकेंड जॉब हुन यूनिवर्सिटी में वञी कई आहे त हुनखे इतला करणो हो यूनिवर्सिटी खे चेक करणो हो त हू पहिरीं किथे आहे या न। बहरहाल जेकॾहिं हू आहे उहो त हाणे त जॉब में त कोन रहंदो न उते रहे थो पर सुवाल इहो आहे त असांखे जीअं ख़बर पई त असां उन ते पंहिंजे तरफ़ां त एक्शन खयो पर यूनिवर्सिटियुनि खे यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर्स खे अॻे कंहिं ज़माने में उते हिकिड़ियूं कंप्लेंट रिड्रेसल कमेटियूं हूंदियूं हुयूं जेके इशूज़ हूंदा हुआ टीचर्स जा ॿारनि जा ॿियनि जा उनखे ॿुधंदियूं हुयूं स्टूडेंट्स वेलफेयर कमेटियूं हूंदियूं हुयूं स्टूडेंट्स वेलफेयर ऑफिसर हूंदा हुआ त आउं इहो सम्झां थो त यूनिवर्सिटियुनि खे थोरो एडमिनिस्ट्रेशन खे ॾिसणु खपे ऐं ठीकु करणु खपे ही वाक़िया रिपीटेडली थिया आहिनि कोई इहो पहिरियों वाक़ियो कोन्हे अहिड़ा वाक़िया थिया आहिनि त उनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे ऐं पेरेंटल रोल जेको आहे वाइस चांसलर खे प्ले करणु खपे जेके उते वाइस चांसलर्स वेठा आहिनि त उन यूनिवर्सिटियुनि में थिए छा पियो जेकॾहिं को ॿार कंप्लेन करे थो या टीचर कंप्लेन इवन करे थो त घटि में घटि उनखे ओॾी महिल ॿुधो वञे एड्रेस कयो वञे त जीअं मसइलो अॻिते न हुजे। मतिलबु हाणे हू तव्हां वटि न आहे तालीम खाते मां हुनजी नौकरी ख़तम थी चुकी तालीम खाते में असांखे जॾहिं हाणे ख़बर पई आहे त असीं हाणे पंहिंजो रिकॉर्ड पूरो हुनजो घुराईंदासीं ऐं हुनजी जेका बि उन ते केस फाइल थियल आहिनि या जेको कुझु बि उहो मोकिलींदासीं असां हुनखे मुअतल करे छॾियो आहे ऐं फर्दर जेका कार्रवाई आहे उहा असां हुनजी रोशनी में कंदासीं जेको हुन ते फाइंडिंग्स ईंदियूं।